अदा इदरीस आजिज़ अब्बासी जो ही नज़म आहे जेको दोस्तनि सां शेयर कजे थो, जेको सियारे जी रातियुनि में ॻोठाणे कल्चर ऐं ख़ासि तौर ते जेकी रहिज़ंदा घरनि में दाख़िल थी करे भाॻियनि खे लुटनि था, इहो उन ते लिखियलु आहे। ॻोठ में राति जो चिमनियूं थियूं ॿरनि, सियारे में साग जूं पयूं कुनियूं थियूं चढ़नि। ॻोठ में राति जो चिमनियूं थियूं ॿरनि, सियारे में साग जूं पयूं कुनियूं थियूं चढ़नि। ॿारड़ा चुल्ह मथां वेही ॿुधनि था ॻाल्हिड़ियूं, ॿारड़ा चुल्ह मथां वेही ॿुधनि था ॻाल्हिड़ियूं। माउ भूरीअ में खां खीर गागर थी दुहे, जाॻिजो बाबड़ा जाॻिजो बाबड़ा, मानी ॾींदे थी चवे। नंढड़ा निंड जे आगोश वठिबा था वञनि, खीर जूं सिरकियूं भरींदे हंध भेरा था थियनि। राति ठरंदी गुज़रंदी थी वञे, राति ठरंदी गुज़रंदी थी वञे, रहज़ननि जो टोलो दर ते थो अचे। बंदूक जा आवाज़ रड़ियूं थी वयूं, बंदूक जा आवाज़ रड़ियूं थी वयूं। पुछतो पुछतो ॻोठ वारनि पए कयो, छा थियो छा थियो, देरि सां वरंदी मिली, चोर आया में भूरी विया फुरे। भाॻियो वेचारड़ो दाऊं दर दर थो करे, ॻोठ में राति जो चिमनियूं थियूं ॿरनि, सियारे में साग जूं पयूं कुनियूं थियूं चढ़नि।